रूसी हुकूमत की करप्शन खिलाफ अवाम रस्तनि ते निकिरी आयो। 100 खां वधीक शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो वियो। पुलिस मुखालिफ़ धुर जे अॻवान अलेक्सी नवाल्नी समेत सवें मुज़ाहिरो कंदड़नि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त अमेरिका पारां पुरअमन मुज़ाहिरो कंदड़नि खे गिरफ़्तार करण जी सख़्त मज़म्मत कंदे उन्हनि खे आज़ाद करण जो मुतालबो कयो आहे। रूस जे गादी वारे शहर मॉस्को ऐं सेंट पीटर्सबर्ग समेत रूस जे लॻभॻ 100 शहरनि में हज़ारे माण्हू करप्शन खिलाफ रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरनि में शरीक माण्हू रूस जे सदर पुतिन खिलाफ बि नारा हणी रहिया हुआ ऐं हथनि में प्ले कार्ड खयल हुआ जिन ते करप्शन खिलाफ नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरो कंदड़नि करप्शन जे इल्ज़ामनि ते वज़ीर आज़म दमत्री मेदोवेदेव खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। संदन चवणु आहे त रूसी वज़ीर आज़म पंहिंजी आमदनी खां वधीक मिल्कियत ठाही आहे। ॿिए पासे मॉस्को में पुलिस क्रैकडाउन कंदे सवें मुज़ाहिरो कंदड़नि खे गिरफ़्तार करे वरितो, जिन में मॉस्को में मुखालिफ़ धुर जो अॻवान अलेक्सी नवाल्नी बि शामिल आहे। अमेरिकी परॾेही खाते पारां पुरअमन एहतिजाज करण रूसी अवाम जी गिरफ़्तारीअ जी सख़्त मज़म्मत कई आहे। परॾेही तर्जुमान मार्क टोनर मुखालिफ़ धुर अॻवान अलेक्सी नवाल्नी जी गिरफ़्तारी ते बि ॻणती जो इज़हार कयो आहे।